मां घर में न हो मछियार तलाव ते हूंदो आहियां, नसीम मिठाणी ते ऐं काकड़ी जेको पीउ आहे उहो कराची हूंदो आहे। घर में असांजो माना छोकिरो अहिड़ो को बि माना नंढो कोन हुयो। हुनजे घर वारा विया शॉपिंग करणु, नंढड़ी असांजी ॿार निकिती, उनखे रे रे पे ऐं वठी ऐं हिन माना जोरी जना जी माना कुशत कई आहे। तंहिंमें नंढड़ी रड़ियूं कयूं आहिनि, तंहिंमें हुन माना दाशत में हुनखे छॾियो अथई। इन में जेके बि माना कुझु कयो आहे हिन, उन में तेल खणी आयो आहे, जेको बि कुझु कयो काकड़ी सॼो कुझु उहो ॿुधाए थी साईं। इन में पाड़े वारी माई आहे जेका, उहा माना असांजी साइड में आहे, माना उन रड़ियूं ॿुधियूं, माना उनखे असां ॾेखारियो आहे हीउ मसालो आहे, असांजी माइनि हुनखे ॾेखारियो जी। कीअं कयो आहे मसालो? मसालो सदाम ऐं साईं चवां भंगर पुट मौला बश्क भंगे जो साईं जी बाबा। कॾहिं थियो आहे मसालो? इहो मसालो कल्ह थियो आहे, 12:30 बजे थियो आहे। शाम ते वरी माना हुननि जो पीउ आयो आहे, उहो चए पियो साईं चवां असांजो छोरो हीअं आहे फलाणा, तव्हांखे जेको वणे तव्हां माना कयो। वरी सुबुह ते माना हुनजी अमड़ क़ुर शरीफ़ खणी आई आहे। वरी हुनजो पीउ आयो आहे, त माना इन शइ खे तव्हां मथे न कयो, माना असां करणु त हुनखे कई आहे। हाणे छा थियणु खपे? हाणे असांखे पंहिंजो हक़ु खपे, अदालत कयो असां सां। असां न हक़ु आहे, अॻु में बि हिन यतीम सां 3 सालनि खां पोइ कयो हुयो न हक़ु। असां हिते NC कटाए आयासीं, बेड़ियूं क़ुर खणी अची मौला बश्क उन्हनि जी घरवारी वेही रही, असां उन्हनि खे बश कयोसीं। जे तव्हां ख़ुदा करणु असां सां मदद न कयो, असां पाण खे बाहि ॾींदासीं। जे हक़ु कोन्ह अथव त कयो। असां हद जो ऑफिसर आहे, SSO आहे, असां अवल इन ॾे आया आहियूं, न त असां SP ॾे ॾींदासीं। असांजा पंहिंजा बि मच्छर बि आहे, खानमंद बि आहे, पर न असांजो जीअं गुल साईं आहे असांजो हक़ु करे, पंहिंजो पुछा करे त हिन जो किरदारु छा आहे।